हुकूमत महांगाई सटियल अवाम ते बिजली किराए छॾी। बिजलीअ जी क़ीमत में 7 रुपया 50 पैसा फ़ी यूनिट इज़ाफ़ो करे छॾियो आहे। ज़रियनि मूजिबि बिजली जो बुनियादी टैरिफ 3 मां वधाए 7.5 रुपया फ़ी यूनिट कयो वियो आहे। वफ़ाक़ी काबीना बुनियादी टैरिफ में वाध जी सर्कुलेशन ज़रिए समरी जी मंज़ूरी ॾेई छॾी। नेपरा जे फ़ैसिले बाद वफ़ाक़ी हुकूमत बिजली जी क़ीमत में इज़ाफ़े जो नोटिफिकेशन जारी कंदे बिजली जी क़ीमत में इज़ाफ़ो 1 जुलाई खां लागू थींदो। 100 यूनिट इस्तेमाल कंदड़ वाहिपेदारनि लाइ बिजली जे अघ में 3 रुपया 50 पैसा 101 खां 200 यूनिट ताईं 4 रुपया 201 खां 300 यूनिट ताईं 5 रुपया 50 पैसा ऐं 301 खां 400 यूनिट लाइ 6 रुपया 50 पैसा ऐं 400 खां 700 यूनिट इस्तेमाल कंदड़नि लाइ 7.5 रुपया फ़ी यूनिट क़ीमत में इज़ाफ़े जी तजवीज़ ॾिनी वई आहे। वाध खां पोइ बिजली जो सरासरी अघु 35 रुपया 42 पैसा फ़ी यूनिट मां वधी 42 रुपया 72 पैसा फ़ी यूनिट थी वेंदो, जॾहिं त सेल्स टैक्स लागू थियण खां पोइ फ़ी यूनिट क़ीमत 50 रुपया 50 पैसा थी वेंदी। बिजलीअ जी क़ीमत वधण सां वाहिपेदारनि ते 3,495 अरब रुपयनि जो इज़ाफ़ी बोझ पवंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।